अल्लाह तालीक़ जो इज़हार थो कयां। घणो परेशान कनि था, बराए महिरबानी करे मुंहिंजे घर में या मुंहिंजे के अज़ीज़नि खे वठी अचे, असां में इनकलाब अचे न विझनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो मीर मोहम्मद ओठो आहे। मां रिटायर्ड उस्ताद आहियां ऐं जीअं त मां हिन वक़्तु पंहिंजी ॿी घरवारी सां गॾु उनजे औलाद सां गॾु रहां थो, जेका मुंहिंजी हर वक़्तु सार संभाल ऐं मुंहिंजी हर वक़्तु कमनि में जेका आहे सा शामिलु आहे। हाणे मां अर्ज़ु इहो थो कयां त जेको मूंखे पंहिंजे पहिरीं घरवारी मां जेको औलाद आहे, जंहिंमें जावेद आहे, वसीम आहे, नवीद आहे ऐं कामरान आहे ऐं ॿिया जेके औलाद आहिनि, उन्हनि सां अल्लाह तालीक़ जो इज़हार थो कयां त महिरबानी करे हाणे मूं में कंहिं बि शइ जो जेको आहे सो हिसेदारी न रखनि। ऐं मुंहिंजी घरवारी जेका ॿी आहे, जंहिं पंहिंजे कोशिशि सां पंहिंजे महिनत सां जेको कुझु ठाहियो आहे, उन में को बि उनजो हिसो नथो रहे। ऐं मूंसां महिरबानी करे हाणे आईंदे अल्लाह तालीक़ जो वास्तो रखनि, मूं में कंहिं बि क़िस्म जो न कमु रखनि, न मूंसां को तालुक़ रखनि। छो त मां हाणे हिन वक़्तु पंहिंजो ॿी घरवारी सां गॾु रहां थो, उनजे औलाद सां ऐं उन सां, ऐं हुन वटि जेको कुझु आहे त उहो सिर्फ़ु मुंहिंजे लाइ ख़र्चु करे थी ऐं मुंहिंजी सार संभाल रखे थी। तंहिं करे महिरबानी करे मूंसां जेको मुंहिंजो औलाद आहे, मुंहिंजा भाउर आहिनि या भाइटिया आहिनि, उहे बि महिरबानी करे मूंसां वास्तो न रखनि ऐं न मूंसां को तालुक़ रखनि। छो त हींअर मां अलॻि आहियां ऐं मां पंहिंजो अलॻि आहियां। मूं जेको मूंखे कुझु ॾियणो हो, मूं अव्हां सभिनी खे ॾेई छॾियो, जायूं जॻहियूं सभु ॾेई छॾियूं। हींअर हिन जेको अॼु कुझु ठाहियो आहे सो पंहिंजे ई महिनत सां ठाहियो आहे। उन करे महिरबानी करे मूंसां एतिरो वास्तो न रखनि ऐं शादी मुरादी में बि मूंखे तंग न कनि, न कोई को मूं ॾे अचनि, इहा महिरबानी कनि। छो त पोइ वरी असां वटि हिते जेको आहे सो कुझु मसाला पैदा थियनि था, जंहिंमें असां में जेका आहे अणबत पैदा थी वञे। महिरबानी करे पंहिंजो पाण ताईं महदूद रहनि ऐं मूंसां अहिड़ो वास्तो या तालुक़ न रखनि त वधीक बहितर थींदो। मूंखे पंहिंजे पहिरीं घरवारी मां 7 पुट ऐं 4 नियाणियूं आहिनि ऐं ॿी घरवारी मां 5 पुट ऐं हिकिड़ी नियाणी आहे। हींअर जीअं त हाणे हू हींअर वॾा आहिनि ऐं पंहिंजे कमकार जहिड़ा आहिनि ऐं पंहिंजो रोज़गार जहिड़ा आहिनि, ऐं उहे जेको आहे सो पंहिंजो रोज़गार पंहिंजो हथु करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारीनि। ऐं हिन वटि मासूम ॿार आहिनि, इन जे करे मां हिन सां गॾु रहां थो ऐं सॼो ख़र्चु कमु पंहिंजो पाण थी करे ऐं इहा ई मूंखे संभाले थी। तंहिं करे मां हिन सां गॾु रहां थो ऐं मूंसां हुननि सां को बि वास्तो न रहंदो। जीअं त मां मीर मोहम्मद जी घरवारी आहियां, मुंहिंजो नालो फयाज़ आहे। जे असां हुननि बचनि खे इलाही संभालियो, हींअर हू जवान आहिनि। हींअर असां चाहियूं था त हू पंहिंजे हिसाब सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि ऐं असां पंहिंजे हिसाब सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। उन ई करे असां जीअं ई रिटायर थियो, तीअं असां रिटायरमेंट बि उन्हनि खे ॾिनी, पेंसिल बि यको उन्हनि खे ॾींदा हुआसीं 2019 खां अॼु। पोइ मूं खईं आहे ऐं मां पंहिंजे बचनि ते इस्तेमालु कयां पई। जे अगरि मुंहिंजो हू घरु आहे त उन में 2.5 लख रुपया मुंहिंजे घरवारे जा आहिनि, 2.5 लख रुपया मुंहिंजी पुफी महरूम जा आहिनि, जेको उहा घरु मूंखे पंहिंजी पुफी ऐं पंहिंजे घरवारे हक़मर जे हिसाब सां ऐं ॾाजे जे हिसाब सां मूंखे गिफ्ट कयो वियो। अगरि जे मूं हींअर हीअ जॻह वरिती आहे त उन में बि मूंखे पंहिंजी जॻह आहे ज़ाती, जेकी मूंखे पंहिंजे बाबा सां वठी ॾिनी ऐं गिफ्ट कई आहे। उन खां अलावा जेकी प्रॉपर्टियूं आहिनि हींअर हुननि जूं हुननि वटि महदूद आहिनि, मुंहिंजूं मूं वटि महदूद आहिनि। ऐं मुंहिंजो सर्विस बुक जेको मुंहिंजे घरवारे जो आहे उहो गुम कयो वियो आहे। उन खां अलावा इन ई करे चऊं था त असांजा इहे कम जा असांजे घरनि में जहिड़ा फशरियूं, महिरबानी करे बराए महिरबानी करे जेके हिन जा 7 पुट आहिनि, जावेद, वसीम, अज़हर, मज़हर, आमिर, कामरान, नवीद ऐं ॿियो अथसि हिकु भाउ शमसदीन, हुनजो औलाद ज़ुएब, शोबी ऐं हुनजी नियाणी फराना, ऐं हिन जूं जेकियूं 4 नियाणियूं आहिनि, शीरीन, अनिला, नगी, ऐं उन जे अलावा इन जा 4 नियाणा आहिनि, निसार, नवाज़,
ये सब असांखे थोरो घणो परेशान कनि था। बराए महिरबानी करे मुंहिंजे घर में या मुंहिंजे के अज़ीज़नि खे वठी अचे, असां में इनकलाब अचे न विझनि, छो जो हू पंहिंजी ज़िंदगी वञी गुज़ारनि, असांखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण ॾियनि। असां में रोज़ रोज़ झेड़ा, रोज़ रोज़ फ़शिरियूं। हींअर ही पीरसन आहे, हींअर मां हिन जे हवाले आहियां, मुंहिंजो मुड़ुस बि ही आहे, हर रिश्ता मुंहिंजो ही आहे, पीउ माउ भाउ भेण सभु रिश्ता। पोइ बि अचो मूंखे परेशान कनि, मूंॾे वॾेरा वठियो अचनि या मूंॾे के ॿिया माण्हू वठियो अचनि या मुंहिंजे मामनि खे इस्तेमालु कयो थो वञे। बाबा बराए महिरबानी करे तव्हां पंहिंजे घर ख़ुशि रहो। असां अदा पाण में तमामु हिकु नंढड़ी फैमिली आहे ऐं तमामु ख़ुशि आहियूं। मूंखे 5 बचड़ा आहिनि। वॾे अदड़े नालो मुंहिंजे जो माजिद हुसैन आहे, नंढे जो हसनैन मीर आहे, उन खां अलावा मुनवर हुसैन आहे ऐं उन खां अलावा मेहरुनिसा मुंहिंजी नंढड़ी धीउ आहे ऐं 2 नंढड़ा आहिनि, हसन ऐं उन खां अलावा मुजाहिद हुसैन। इहे मुंहिंजा आदड़ा आहिनि, इहे जेके आहिनि से मासूम ॿार आहिनि। असां पंहिंजी फैमिली में ख़ुशि आहियूं, पंहिंजे घर में ख़ुशि आहियूं। ऐं जे अगरि हीअ अचे तालुकात रखनि था या अचे कुझु लफ़्ज़ ज़ारिया अचनि था त मां ॻाल्हायां थी, हू बि पोइ ॻाल्हाए था वञनि। बहितर आहे त न को ही मूंॾे अचनि मां ॻाल्हायां, न को हू अचनि त न को हू ॻाल्हाए वञनि। अदा मां उन्हनि मां मुतमिन न आहियां, इन ई करे मुतमिन न आहियां जो कॾहिं मुंहिंजे घर वारे जो ख़्यालु न आहे रखियो वियो। जे अगरि मुंहिंजे घर वारे जो ख़्यालु रखियो वञे हा त मुंहिंजो घर वारो शायदि ॿी शादी न करे। ऐं उन जे अलावा जॾहिं मुंहिंजे घर वारे खे अखियुनि जे ऑपरेशन जी ज़रूरत पई हुई, इन्हनि ई पंहिंजे पुटनि ॾे वियो हो, बाबा मुंहिंजो ऑपरेशन करायो, त हिन खे 5000 त छा पर 500 रुपए लाइ मोटायो वियो हुयो। जे अगरि बीमार थियो हो त को त माना हिन जी सार संभाल लाइ अचे दर बनी बि हिन खे पंहिंजो कना। मां चवां त हिन लाइ औलाद मरे थो, जे अगरि हिन जे लाइ मरनि था सिर्फ़ु हिन लाइ न, हिन जे पैसे लाइ था मरनि। जी न, को बि हिसो कोन था वठनि। बाक़ी इहो हिसो वठनि था त असांखे पेंसिल माद ॾियो, असांखे फलाणी शइ माद ॾियो, फलाणा पैसा तव्हां वटि आहिनि। बल्कि मूं हिन जे पुटु वसीम खे बि 3 लाख रुपया ॾिना हा नौकिरीअ लाइ, AC ॾिनमि, जनरेटर ॾिनमि, इलाही कुझु मूं ॾिनो। हिन जी न्याणी पंजाब में पढ़णजी वई, उन जे लाइ मूंखां जेको बि सरी सघियो पुॻो मूं ॾिनो। मूं फी सबिलिल्लाह मूं उन्हनि जे हिसाब सां उन्हनि जी महल कई। बाबा हू बि असांजा औलाद आहिनि, पर हुननि असां मां उहा ॼातो ई कोन्हे। ॿी क़िस्म जो न मुंहिंजे घर वारे में तालुक़ु रखनि, न मूं में तालुक़ु रखनि, न मुंहिंजे बचनि में तालुक़ु रखनि, ऐं न ई वरी मुंहिंजे ख़ानदान मां कंहिंखे घुराए मुंहिंजे अॻियां उन्हनि जूं पॻूं वठी अचे मूंखे माना ज़लील न कनि। छो जो मुंहिंजा वॾा मूं वटि ईंदा त मां उन्हनि खे मोटाए कोन सघंदमि। मुंहिंजे घर वारे बि नातालगी जो इज़हार हींअर कयो, मां बि करणु चाहियां थी। मां पंहिंजे घर वारे सां गॾु आहियां, जिथे मुंहिंजो घर वारो हूंदो मां उते ई हूंदमि, मां उन सां ॿधीअ में गॾु आहियां। जीअं उहो चाहींदो तीअं मां चाहींदमि। बाक़ी हरू भरू असां रोज़ रोज़ झेड़ा बर्दाश्त नथा करे सघूं।